असिस्टेंट कमिश्नर ठड़ी मीरवा एजाज अहमद हालेपोटो, टाउन ऑफिसर बोज़दार वॾा मोहम्मद असलम मेतलो, एंटी इंक्रोचमेंट ऐं बोज़दार वॾा थाणे जा एहलकारनि सां गॾु बोज़दार वॾा शहर जो पैदल मानू करे दुकानदारनि खे हद दख़लियूं हटाइण जी हिदायत कंदे पाण मुरादो हटायूं वञनि, ॿी सूरत में हिकु हफ़्ते अंदरि पाण हटाइण जी हिदायत कई। ॿिए तरफ़ शहर में दुकाननि अॻियां ठहियल कचा छापरा पटरानि सां गॾु रोड किनारे पिया बेंचूं ऐं सिंधल टाउन कमेटी बोज़दार वॾा जे अमले हथां खणाए कब्ज़े में वरिता विया, जॾहिं त रोड किनारे कबाड़ी जो सामान रखण ते असिस्टेंट कमिश्नर दुकान मालिक खे बोज़दार वॾा पुलिस हथां गिरफ़्तार करायो वियो, जंहिं खे रोड ते पियल सामान रोड तां खणाए दुकान में रखण बैदि खेसि आज़ादु कयो वियो।